आज़म मिंगल ऐं अब्बास गुल जा जेका परस्तार आहिनि उन्हनि जे लाइ हिकु बहितरीनु ख़बर अची चुकी आहे। जी हाँ दोस्तो, आज़म मिंगल बि हिकु बहितरीनु एक्टर आहे जेको बलूचिस्तान जो रहंदड़ आहे ऐं अब्बास गुल उडाणो बि हिकु वॾो ऐं बहितरीनु एक्टर आहे। बहरहाल ॿिन्ही प्रस्तारनि जी जेका ॿिन्ही जा प्रस्तार आहिनि उन्हनि जे लाइ बहितरीनु मूं ख़बर आंदी आहे। दोस्तो, सुभाणे हिकु प्रैक्टिकल वीडियो मुंहिंजी ईंदी जेका लंबी वीडियो आहे, लेकिन उन में काफ़ी खारियूं तव्हांजे लाइ उन में मतिलबु कम जूं ख़बरूं आहिनि, अपडेट आहिनि। ॿिन्ही जा प्रस्तार जेका आहिनि उन्हनि जे लाइ त ख़ासि तोहफ़ो आहे। सुभाणे जेका 7:30 वॻे ऐं जेको आहे उहा ख़बर वीडियो अपलोड थींदी, उन जो तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो। छाजे करे जेको हाणे दुलाम ड्रामो अची रहियो आहे उन ड्रामे में इहे ॿई एक्टर आहिनि ऐं ॿई एक्टरनि जी ज़बरदस्त जेको आहे अदाकारी आहे, बहितरीनु अदाकारी आहे। हाणे तव्हांखे ऐं असांखे इहो इंतज़ारु आहे जीअं मुहर्रम खां पोइ इहो ड्रामो स्टार्ट थिए त पोइ असां इन जूं ख़ासि झलकियूं ॾिसूं। ऐं ॿिए तरफ़ दोस्तो जेको चंड ग्रहण ड्रामो अची रहियो आहे उहो बि हिकु त बहितरीनु ड्रामो आहे, ज़बरदस्त ड्रामो आहे, लेकिन उहो बि त मुहर्रम खां पोइ ईंदो। उन जो बि तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो ऐं सुठे नमूने सां सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।